अलैहिस्सलाम जी कौम वडी बोड ऐं तूफान जे करे गरक थी वई। लूत अलैहिस्सलाम जी कौम खे रब करीम उन्हनि जे शहरनि खे मथे खणी वरी ऊंधो करे ज़मीन में हयो त तसिजी आ सब चट। और हूद अलैहिस्सलाम जी कौम अल्लाह पाक तेज हवा आंदी, उन हवा में वो सॼी कौम गरक थी वई। फिरौन खे रब करीम पंहिंजे लश्कर जरार समेत तबाह करे छॾियो। मगर जॾहिं सरकार जो ज़मानो आयो तॾहिं बि काफ़िर हुया न, सरकार जी नाफ़रमानी कंदा हुया न। अबू जहल उहे न पातन गरक, मथां अज़ाब न पहुचे। ऐं अबू जहल में ॿिया वॾा वॾा काफ़िर काबतुल्लाह खे पकड़े इहा दुआ घुरनि पिया त या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजो नबी मुहम्मद सचो आहे त अॼु असांजे मथां पथरनि जो मींहुं वसा या असांखे शदीद अज़ाब ते ख़बर पए त वाक़ई सचो आहे। सुभान अल्लाह। इहे दुआ घुरंदा रहिया पर अल्लाह पाक उन्हनि जे मथां अज़ाब न पियो आणे। सुभान रब करीम उन्हनि मथां अज़ाब न पियो आणे। पोइ अबू जहल वारा पाण में सोचींदा हुया, चवंदा हुया नूह जी कौम मथां अज़ाब आयो, नूह नबी सचो हुयो, लूत जी कौम मथां आयो सचो हुयो, मुहम्मद सचो न आहे, तॾहिं असांजे मथां अज़ाब नथो अचे। रहंदो गुमराह थींदा। अल्लाह पाक उन्हनि जी दुआ जो जवाब ॾिनो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। अल्लाह पाक फरमाए महबूब इन्हनि खे मां अज़ाब कीअं ॾियां जो इन्हनि में तूं थो रही। इन्हनि खे अज़ाब मां कीअं ॾियां जो इन्हनि में तूं थो रही। अल्लाह को नथो जुगाए जो मां उन क़ौम खे अज़ाब ॾियां जंहिं क़ौम में मुंहिंजा महबूब तूं रही। सरकार मोमिननि जे लाइ त रहमत आहिनि पर काफ़िरनि जे लाइ बि रहमत बणिजी आया। उन वक़्त में काफ़िर खे सरकार जी रहमत मां फ़ाइदो वठी विया।